अफ़सोसनाक ख़बर है अवां सां शेयर कयूं पिया। मुरीद शाख में पंजाब ज़िला के भोंग थाने जी हद जाफ़र लाल वटि हथियारबंदनि जी फायरिंग में पीउ पुट क़तल थी विया। ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। हथियारबंदनि जी फायरिंग में मोहम्मद रमज़ान दश्ती ऐं यार मोहम्मद दश्ती मारिजी विया आहिनि। मुरीद शाख मां ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। पंजाब जे इलाइक़े भोंग थाने जी हद जाफ़र लाल वटि हथियारबंदनि जी फायरिंग में पीउ पुट मारिजी विया। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। हथियारबंदनि जी फायरिंग में मोहम्मद रमज़ान दश्ती ऐं यार मोहम्मद दश्ती मारिजी विया। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। पंजाब जे इलाइक़े भोंग थाने जी हद जाफ़र लाल वटि हथियारबंदनि जी फायरिंग में पीउ पुट क़तल थी विया। हथियारबंदनि जी फायरिंग में मोहम्मद रमज़ान दश्ती ऐं यार मोहम्मद दश्ती मारिजी विया। तफ़सील मालूम कंदासीं। अली हसन मज़ारी असां सां लाइन ते मौजूदु आहे। अली हसन, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, अव्हांखे ॿुधाईंदो वञा त मुरीद शाख भरिसां पंजाब जे इलाइक़े भोंग जो थाणो आहे। उते जेको आहे सो मोहम्मद रमज़ान जेको पुलिस एहलकार हो, पुलिस रज़ाकार हो, उहो पुट सां हथियारबंदनि मारिजी वियो। अहिड़ी इतलाह ते पंजाब पुलिस पहुची वई। लाश पोस्टमार्टम लाइ जेको आहे सो तलकत सादकाबाद मुंतक़िल करियो, जंहिंखे ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वेंदो। जी ठीकु आहे, अवां वरी महिरबानी अली हसन तफ़सील खां आगाह करण जे लाइ।